शागिर्द तोड़े शागिर्दाणियूं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जा उहे शागिर्द आहिनि जेकी नाअहल ऐं नाकारा जाइल इंतिज़ामिया जे नाकारा पॉलिसियुनि सबबि मेन गेट ते पेपर ॾेई रहिया आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर इंतिज़ामिया ज्वाइंट एक्शन कमेटी तालीम दुश्मन अमल हिक तरफ़ नादरी हुकूमत ते हलंदड़ नाअहल रजिस्ट्रार नज़ीर मंगणे जो ओचितो पेपर मुलतवी करे 2 महीननि जूं मोकलूं करे छॾियूं। ॿिए तरफ़ वरी करप्ट वीसीअ जे सहूलियतकारनि ज्वाइंट एक्शन कमेटीअ जे फ़ैसिले जे उबतड़ शागिर्दनि खां हर हाल में पेपर वठण जो अहद कयो। अॼु जॾहिं फिज़िक्स शोबे जा शागिर्द मेन गेट ते निट हण उस में पेपर ॾियण पहुता त सलोटा एम्प्लॉइज़ जे मुफ़ाद परस्त शागिर्द दुश्मन टोलनि शागिर्दनि खे गेट ताईं रोके अंदरि न छॾियो। मेन गेट ते शागिर्दनि जी रस्ता रोक करे खेनि डंडा बरदार फोर्सिस जे ज़ोर ते दॿायो वियो। असां वाइस चांसलर रजिस्ट्रार सलोटा ज्वाइंट एक्शन कमेटीअ खे ॿुधाइण चाहियूं था त शागिर्द इदारे जो स्टेक होल्डर हूंदो आहे। लखें रुपया फ्यूजण सां गॾु शागिर्दनि जी नाले अवां घर जा चुल्हा ॿारींदा आहियो। अवां जे अनाउनि जे कारण अहिड़ी कहड़ जहिड़ी गर्मीअ में शागिर्दनि खे ज़लील ऐं ख़्वार करणु बेहयाई खां सवाइ कुझु बि न आहे। अगरि हाणे ॿीहर अहिड़े नमूने शागिर्दनि खे ज़लील कयो वियो त सियासी जिदोजहद ज़रिए अवां जी रस्ता रोक कई